नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवांखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि इजलास जारी आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त सिंध में कोरोना पाबंदियूं वधीक ॿिनि हफ़्तनि ताईं बरक़रार रखण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। कारोबार सूमर खां शाम जो 6 वॻे ताईं खुली सघंदा। इंट्रा-सिटी ट्रांसपोर्ट 50 सैकड़ो मुसाफ़िरनि सां हलंदी। भञकड़ी कंदड़नि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वेंदी। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त शादी हाल ईंदड़ हुकम ताईं बंदि रहंदा। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवांखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि इजलास जारी आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त सिंध में कोरोना पाबंदियूं वधीक ॿिनि हफ़्तनि ताईं बरक़रार रखण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। कारोबार सूमर खां शाम जो 6 वॻे ताईं खुली सघंदा। इंट्रा-सिटी ट्रांसपोर्ट 50 सैकड़ो मुसाफ़िरनि सां हलंदी। भञकड़ी कंदड़नि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वेंदी। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त शादी हाल ईंदड़ हुकम ताईं बंदि रहंदा।